काबिल एहतराम तमाम मुंहिंजा सामीन कराम जेके मुख़्तलिफ़ सरकारी महकमनि सां जिन जो वास्तो ऐं ताल्लुक़ आहे, मां सभिनी खे हिन कारवा में ख़ुशि आमदीद चवां थो ऐं सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो। अज़ीज़ साथियो, बुनियादी तौर ते असांजे हिन सी जे अंदरि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा 6 अहिड़ा मुतालबा आहिनि। मुंहिंजी कोशिश आहे त वक़्तु इंतहाई घटि आहे, पर चंद मुतालबा जे अंदरि मथां मां रोशनी विझां ऐं उन्हनि जी पोज़ीशन खे मां क्लियर कयां। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन मुलाज़िम इतिहाद जो जेको बुनियादी मक़सदु आहे हिते गॾु थियण जो, उहो हीअ आहे त असां कानून ऐं आइन जे दस्तूर जे तक़ाज़ाउनि जे मुताबिक़ जेके असांजा हुकूक वाज़े थियल आहिनि उन्हनि जी घुर कयूं था। मिसाल जे तौर